पंगरियो शहर के मेमण मोलाजी गुज़िरियल 7 ॾींहनि खां बिजली बंद हुजण ऐं एलटी तारूं कटण खिलाफ़ नबील मेमण, अमीन मेमण, ज़ुबैर मेमण, अशरफ शोरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज करे धरणो हयो वियो। इन मौके ते मुज़ाहिरीन चयो त हेस्को अमले बिना जवाह 7 ॾींहनि खां असांजे मोहल्ले जी बिजली कटे छॾी आहे, जॾहिं त असांजा बिल बि प्यारियल आहिनि। हुननि चयो त बिजली बंदि हुअण करे असां मुश्किलातुनि जो शिकार आहियूं, जॾहिं त बाद में असिस्टेंट कमिश्नर टंडो बागो, लियाकत अली बलोच ऐं एसडीओ सब डिवीज़न तलहार धरणे वारे जाइ पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं बिजली बहाल करण जी ख़ातिरी कराई, जंहिं बैदि धरणो ख़त्म कयो वियो।